हाथ न थो पुजे। मोगा इन मोगे ते चढ़ी करे यो बैग खण। पूरी किनी औलाद हाणे स्कूल जो टाइम आहे वञण जो। पाल पढ़ी मोटी आया तू हाणे वेंदे स्कूल निभागा। ओ बाबा इनमें तो जी कसूर आ मुंजी कसूर ना है। अरे मांजी के कसूर है? मारो थेलो स्कूल आरो तू मथे कोठे जी छत जे मथा वनी रखियो उते बाहर जो हाथी ना पुजे पियो मस मस मां जंप देई करे मां थेलो लाथो माके धक लगी पवे हाथ पोए। जेड़ा तो जो बाबो चंद्रो तू चंद्रो मुखे 1000 रुपयो दे स्कूल वना। 1000 रुपयो? हाँ छोरे खे दे 1000 रुपयो। ओ बाबा कल उस्ताद माके चई छडियो तो सुभाणे 1000 रुपयो खई जाई इंक वठणी आ माके 1000 रुपए में। ये केड़ी शई है इंक बिंक या छा है? ओ बाबा नवो दौर अची आ उस्ताद चया त इंक वठिया। इंक? हाँ यार वडी गाल असा जे दौर में तो ये इंक शिंक न हुई है। उस्ताद चंदो किताब वठिया यो नंढो अलिफा खवारो यो आए प्लेट वठिया जनते ये स्लेट चनल छा चंदन अचो तो थेलो वठिया हाने वठ्या के यो इंक शिंक या घणा जी आ इंक? ओ बाबा बुधायो तो माई 1000 रुपए जी इंक। 1000 रुपए जी? हाँ बाबा जदीद दौर अची आ माखे देर थी थिए उस्ताद कुटिंदो डंडियूं हणदो देर थियंदी ता। छोरा इंक 1000 रुपए 1000 रुपए नहीं तो पढ़दो आई पढ़दो आना बाकी बियो कढदो आ वनी करे ना ये जगह तसा गड जगह पढ़दा हुया। हाँ डॉक्टर थी वन वडा ऑफिसर थी तू अञा दूजी क्लास में पयो पयो इहो उस्ताद बेड़ो वठे 1000 रुपए वठी अच्छा चनानी या बिक शिक। हाँ इंक बाबा खर्ची त करा मुखे। खर्ची? हाँ ना निभागा ये तोरी खर्ची तो माके सुनो कयो आ है वठ 10 रुपया। हे छड़ा 10 रुपया। Oh no! ये बदल हाँ ये 10 रुपया जगह थी ना ये खर्ची जाए हाने ये जदर त छुट्टी न थे भले शाम जो छुट्टी थे उस्ताद देवे ओते त ये 10 रुपया हले जाई पियो। माना सजे दी में ये 10 रुपया माखे खपाणे सजे नहीं जाती बे चार 5 मिनटन में खर्चा इंदे ब्या कोन दीने सा शाम जो न बे आन कोन काढी दींदो भाई मारा चंपो वडो का सुनियो हां बाबा। चाचा बसर खुश हाँ बेओ खैर आ। दुआ दुआ डेढ़ फुटा तू खुश लगो पे तकड़ो लगो पयो खैर खैर छोरो तार अंगूठो चुपे तो यो तो कढेस। चाचा बसर अंजी नंढे लाज याद है अंगूठा चुपण जी जे माले कट दऊं ना बाहर रोई पवंदो आ यार। अच्छा यार मार पुट भोगो है ना उनजी आदत हुई नंढे लाजी पर हाणे कोने वो आदत किए खत्म कई उहा। हाँ उनजो हिकड़ो ही हाल आ बुधाई उनजो यो है जे रात जो सुतो पयो यो निंड मां घरवारी के जो मिर्चा खणिया जे छोरे जो अंगूठो निकतल हुयो ना रात को मां ये मिर्चा आयु मां छोरा के अंगूठे चुपण जो ख्याल थियो छोरे वात में विधो मिर्चा नारो अंगूठो वात में वयो छोरे जू रड़ा हुयूं अबरे पानी दियो रात जो कुकरियूं करे पियो डेढ़ फुटा पोत छोरो मां जो तोबा करे पियो अबा मां के तोबा मां अंगूठो चुपींदो इहो ही हाल आ डेढ़ फुटा। तोर पुट मोगो को नजर इंदो पिया काडे हलो वयो आ? हाँ यार डेढ़ फुटा ये चंद्रो वयो ते स्कूल आ पर मसलो यानी छोरे मां के डाढा स्कूल जा खर्चा कराया न वो वरी किए वो भाई ये डेढ़ फुटा ये जो आज आयो ते मां के 1000 रुपया दे या मां के इंक शिंक छा हुंदी आ या वठणी आ डेढ़ फुटा या छा हुंदी आ चाचा बसर इंक घणे जी आ? 1000 रुपए जी छोरा बड़ो हुई छा मोगो तो के कूड़नी आ इंक 1000 रुपए जी ना है इंक 10 रुपए जी आ माके 20 रुपया दे तो मैं 2 इंक वठी दा। अच्छा ये 10 रुपए जी आ चाचा बसर दे नंढड़े के 20 रुपया 20 रुपया देस हाँ यार ॾिसणो पवंदो भला हे हिक इंक वठी आ 10 रुपए जी हे 10 रुपया तो जी खर्ची आ मां भी ॾिसां या कीअं मिलदी आ वठी नो इंक ॾिसो लिखंदो कीअं इंक आ वञ मां भी ॾिसां कीअं 10 रुपए जी मिलदी आ छोरो मां सां कूड़ मारियो अलाए छा। हाँ हिवर चाचा बसर इंक 10 रुपए जी वठी आवा 10 रुपए जी वठी आयो हाँ Oh no! हरी गाल यार छोरो मां सां कूड़ हणी अलाए छा 1000 रुपया वठी आ 10 रुपया वारी इंक जा छोरा शायद मुखे दे यो अंगूठो तो कढ चाचा बस छोड़ नड़े बाहर के तंग क्यों थी असा हाने हलऊं था वट पी भला
अंगूठो अंगूठे पीणो पुट तस इंसा भी ताजी मार छोरे यारी मोगे यारी करनी पौंदी चाचा बसर तव्हां महिमान तव्हां घर न के बोतल बोतल कोन पींदा जा यो अंगूठो पींदो तो यो पीवो तो ना बोतल जन जरूरत थी छा हले तू मारा ना अच्छी भाई मां जी किन्नी औलाद हाँ पुट पढ़ियो हुई बच्चा हाँ पढ़ी ना आयुम ॿियो बाक़ी कढ़ी आयुम इंक वठी आयो हुई हाँ बाबा सही मां बाजार वियुम इंक बाजार में मिली वॾी दुकान ते वियुम उते मिली नंढी दुकान ते मिले कोन पई ॾिसां तो इंक वई काॾे रस्ते में किरी त ना पई मूंखां थेले जूं जेबा भी खोड़न ना तॾहिं करे भुलंदो आं अचे बाबा ही इंक वठी आयो 1000 रुपए में मां इंक वठी आयो 1000 रुपए में बाक़ी ॿियो न ता हाणे मां के ॿुधा हिन में ऐं हिन में कहिड़ो फ़र्क़ु आहे बाबा ॿई इंक हिके जहिड़ियूं लॻनि थियूं मूंखे भाई हिके जहिड़ियूं हाँ ना पोइ इहो ॿुधा हिते की मां वारी आहे इहा 10 रुपए जी आहे जेके तूं वठी आयो इहा 1000 रुपए जी आहे इहो छो भला बाबा तव्हां जेकी वरिती आहे इंक इहा 10 रुपए वारी नकल हूंदी मारी 1000 रुपए जी असल इंक आहे हाँ पेन में विधासे लिखण सां लिखाई भी ॿुधाईंदी त कहिड़ी असल आहे कहिड़ी नकल आहे अच्छा हाँ ना मां होशियार आहियां हाँ तू होशियार वॾो हाणे मां तोखे ॿुधाईंदो आहियां त कहिड़ी असल आहे कहिड़ी नकल आहे हाँ ना बाबा सही हा बाबा साईं अबोड़े अल्लाह रे मोगे जी मार खबर न चार